थी पियो छॾे वे सूर ॾेई सॾे वे मोला न छॾियो आ दिलबर। हो छा थी पियो छॾे वे सूर ॾेई सॾे वे मोला न छॾियो आ दिलबर। तुंहिंजे छॾण सां फ़र्क़ न पियो आ मुंहिंजो अञा बि मान वधियो आ। पंहिंजी औकात ॾसे वे छा थी पियो छॾे वे सूर ॾेई सॾे वे मोला न छॾियो आ दिलबर। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं तव्हां आहियां मुंहिंजी पंहिंजी सिंगर फ़ाइज़ा अली। जीअं त मुंहिंजे पहिरें एल्बम जी कामयाबी खां पोइ मुंहिंजो ही न्यू फ्रेश एल्बम अची रहियो आहे जिद्दा प्रोडक्शन में ऐं जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि वॾेरो इमदाद समो साहब। ऐं मुंहिंजे हिन एल्बम जो उनवान आहे मोला न छॾींदो। ऐं हिन एल्बम जी चीफ सिलेक्शन करे रहिया आहिनि मुंहिंजा बहितरीन शाइर हाजी खान सावंत साहब, फ़कीर मोहम्मद लुंड साहब, हिम्मत रोदराणी साहब। ऐं सिलेक्शन करे रहिया आहिनि शाइर गफ़ार सावंत साहब, ग़ालिब सावंत साहब, गफ़ार महर साहब, अब्दुल गनी सावंत साहब ऐं नियाज़ सावंत साहब, नूरसन सावंत साहब, शौकत सावंत साहब, शमन सावंत साहब, रहीम बख्श सावंत साहब, वॾेरो असलम लोहाराणी साहब ऐं मोहम्मद मौलाई समो साहब। ऐं मुंहिंजे हिन न्यू फ्रेश एल्बम जी रिकॉर्डिंग थी रही आहे लाल शहबाज़ ऑडियो स्टूडियो हैदराबाद कासमाबाद में। ऐं जंहिंजा रिकॉर्डिस्ट आहिनि ग़ुलाम क़ादिर डोमकी साहब। मां उमेदु कयां थी मुंहिंजो हीउ एल्बम देश परदेस वारनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। दुआउनि में यादि अली अली।